नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंधकोट वेजो दुरानी महर थाणे जे हद ॻोठ सौमर जागीराणी में पुलिस जो ऑपरेशन ख़त्म थी वियो, जंहिंमें 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में यासीन ऐं नज़ीर भंगवार ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे अस्पताल आंदो वियो। ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस साण करे बदनाम धाड़ियल जीअं जागीराणी जी मौजूदगी जी इतला ते ऑपरेशन कयो वियो ऐं जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई, जंहिंमें धाड़ियलनि जे घरनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो। धाड़ियलनि जी फायरिंग में 2 पुलिस एहलकार पिण ज़ख़्मी आहिनि। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कंधकोट में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जानी जोनसाल बलोच। जी जानी जोनसाल, हिन हवाले खां तव्हां कहिड़ा तफ़सीलात आहिनि, नाज़रीन खे आगाह कजो। सर, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंधकोट दुरानी महर थाणे जे हद ॻोठ उमेदरी जागीराणी में पुलिस जो ऑपरेशन ख़त्म थी वियो आहे, जंहिंमें 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थिया। ज़ख़्मी में यासीन चोलियाणी ऐं नज़ीर भंगवार ज़ख़्मी थिया आहिनि, जंहिंखे अस्पताल आंदो वियो आहे। ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस साण करे बदनाम धाड़ियल जीअं जागीराणी जी मौजूदगी जे इतलाह ते ऑपरेशन कयो वियो ऐं जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई, जंहिंमें धाड़ियलनि जी घर खे बाहि ॾेई साड़ियो वियो। धाड़ियलनि जे फायरिंग में 2 पुलिस एहलकार पिण ज़ख़्मी थिया। जी मेहरबानी जानी जोनसाल तव्हांजी तफ़सीलात ॿुधाइण जे लाइ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।